विछे कुत्ते जो पाण में जिंदगी भर ठाह कोन थींदो। ओ साॻियो किसो असां ॿिन्ही सां आहे। जॾहिं बि असां पंहिंजो पाण में मिलंदासीं त हिक ॿिए खे छीछाड़ींदा रहंदा। इन करे बाबा हाणे तुंहिंजी क़िस्मत तोसां, मुंहिंजी क़िस्मत मूंसां। अरे पंहिंजे बचाव जे लाइ हर को आज़ाद आहे बाबा। पंहिंजी रे अलाह वाई बाबा, अलाह वाई। हेलो रुंडा, ओ रुंडा, अरे इहो त ॿुधाई वञ न त कुतो केरा रिछ केरा। अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जॾहिं न माणे तोखे ॼणियो हो ऐं दाईअ पंहिंजे हथनि ते आंदो हो, ख़बर अथई छा थियो? वॾी हिकिड़ी फिल्म ठही फिल्म। माणे तुंहिंजे नारे कटाइण जे लाइ मूं ॾे नियापो कयो हो पुट। अरे तूं रूंटे खे त बचाल करे तूं कई बूथे में। अरे रूंटे जो रहणो ई काफ़ी अथव पुट। ओॾे सोटा अॼु मां रूंटे खे न छॾींदुसि, ॿी बाह बि भेन सां नास। अरे छॾ बाबा, छॾीसि। हो त आहे ई अॻई जेको आहे सॼो बिल्डिंग लॻो पियो आहे। हाणे वरी उज़बा भञी विझीसि। ओॾे सोटा ओ ॾिस पियो त अचे न, इनखे अञा बंदूक न हणा वञी। अरे सिकू, बंदूक हणंदासीं इहे गंद जूं फुड़िंगूं वरी बि असांखे साॻियूं लॻंदो। लाचार करो, छॾीसि, धूड़ वञी पाए। सोट यार जॾहिं तोखे ख़बर बि आहे असां ॿई हिकु थी नथा सघूं त पोइ इन कमीने खे तूं रत सावनि जे लाइ छो घुराईंदो हुई? हाँ, इन माई हसीना बेगम जे करे उनखे या शक आहे असांखे माराईंदो त इहो ई माराए सघे थो। इन में को शक बि न सम्झजाए सोट। इहो ई कम्यून तव्हां ॿिन्ही खे माराए तव्हांजी मौत ते नाच कंदुई, नाच। तोड़ो ते बाबा जो रूह कब्र में तड़पंदो हूंदो। ऐं अदा हॉस्पिटल जे बेड ते ऐं असांजा दुश्मन वतन था आज़ाद घुमंदा। ऐं मां अञा ताईं पंहिंजे दुश्मन जी सुञाणप बि न आहियां करे सघियो। थोड़ी देरि तव्हां हिन दुश्मन खे जल्दी ॻोल्हे न त कयो न कि सुभाणे इहे पंहिंजा वेरी चींगा ऐं तव्हांखे मारण में देरि न कंदा। बाबा साईं तव्हां छा था सम्झो? सांवल तव्हांजो दुश्मन न आहे जॾहिं त बाबा साईं जे क़त्ल जो हुन ते इल्ज़ाम लॻल आहे। मुनीर, अदा खे मारण जी कोशिश कई वई हुई। जेकॾहिं आउं शक सांवल वारो तरफ़ करियां थो न त पोइ सोचां थो त अदा जी मौत सां सांवल वारनि खे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो। न सोट, फ़ाइदो न बल्कि नुक़सान पहुची सघे थो। इहो ई त मां सोचां थो त अदा जी मौत सां उबतो सांवल वारनि खे नुक़सान पहुचो, पोइ सांवल वारा अहिड़ो कदम छो खणंदा? ऐं ना ई वरी सांवल वारनि जो असांजे तरफ़ को पलहांद रहियल आहे। हा, अलबत्ता पाण मूं हुननि जी जान बख़्शे उन्हनि ते थोरो कयूं था। जॾहिं असां इहो सभु कुझु सोचूं था न त अदा जी मौत जो सांवल वारनि खे को फ़ाइदो न आहे त पोइ इहो को ॿियो माण्हू आहे जंहिंखे अदा जी मौत सां फ़ाइदो रसण वारो। बाबा साईं, रावल खान वटि थी सघे त कंहिंजो राज़ हुजे ऐं उन ई शख़्स नंढे साईं खे मारण जी कोशिश कई हुजे। हा, राज़ थी सघे थो, को अहिड़ो राज़ जेको ॼाणण सां हुनजे मौत जो कारण बणिजी सघे थो। मुनीर, तव्हां वञी रूंडे खे वठी अॼु समूरी ॻाल्हियूं हिन रूंडे जी बाबा साईं, वञूं था। हलो गुलाम। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।